पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। हैदराबाद सिजावल पीरसन ॻोठाणे जो ज़रई ज़मीन ते बासरनि पारां कयल कब्ज़े ख़िलाफ़ 5 घर भातियुनि समेत 5 ॾींहंनि खां हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतजाज जारी रखियो। अची असां परदेदार माण्हू आहियूं, पर मक़ामी वॾेरनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। नेठि पंहिंजे हक़ लाइ बचा वठी दरबदर दाहींदो वतां मूंसां इंसाफ़ कयो वञे। सिजावल जे ॻोठ बचल कोहराणी जे रहवासी टैक्सी ड्राइवर अब्दुल रज़ाक कोहराई पंहिंजे ज़रई ज़मीन ते बासरनि पारां कयल कब्ज़े ख़िलाफ़ सिजावल में एहतजाज करण बाद गुज़िरियल 5 ॾींहंनि खां पंहिंजे घर भातियुनि समेत प्रेस क्लब हैदराबाद ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो आहे त बासरनि जी बछ ते इंतकामी कार्रवाई तौरु मुंहिंजे 12 एकड़ सर्वे ज़मीन ते ज़ोरी ज़बरदस्ती कब्ज़ो कराए छॾियो आहे ऐं हिन वक़्तु हू मुंहिंजी ज़मीन ते फसल जी पोखी पिणु करे रहिया आहिनि। हुन चयो त ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ बासरनि सां सालनि खां ज़मीन जे मामले ते तकरार हलंदड़ आहे, जिन जा कोर्टनि मां फ़ैसिला पिणु आयल आहिनि जेके मुंहिंजे हक़ में आया आहिनि। उन बावजूद बि रिवेन्यू ऐं बासर माण्हुनि जी सपोर्ट ते कब्ज़ो कयो वियो आहे, जंहिं लाइ एहतजाज शिकायतूं कयूं आहिनि, पर को बि खर्तियल न निकितो आहे। ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो करे ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी कई वई आहे। हुन चयो त ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ बासरनि पारां रिवेन्यू अमलदारनि सां मिली भगत कंदे जाली तरीक़े सां रिकॉर्ड में हेराफेरी कई वई आहे, जंहिं जी आला सतह जांच कराई वञे। हुन वधीक चयो त मज़कूरा बासरनि पारां जान खां माराइण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं पयूं वञनि। उन करे आऊं दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां। मुंहिंजी मदद मीडिया खां सवाइ ॿियो केरु बि नथो करे। हुन सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, वज़ीर आज़म पाकिस्तान, DG रेंजर्स, कमिश्नर हैदराबाद, चीफ सेक्रेटरी सिंध, IG सिंध ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़रई ज़मीन ते थियल कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में मरण घड़ी ताईं एहतजाजी सिलसिलो जारी रखियो वेंदो।